सिजावल में इम्तियाज़ मेमन की रिपोर्ट मुताबिक WWF पाकिस्तान एक गैर सरकारी इदारो है जो पाकिस्तान में 1970 का वठी माहौलियाती तहफ़्फ़ुज़ जानवरन समुंड मिठे पानी ज़ख़ीरन ऐं फितरतन के हक़न लाइ न सिर्फ़ आवाज़ बुलंद करे थो पर उन जे बचाव लाइ पिण अमली कोशिशूं करे रहियो आहे। WWF सामुंडी पट्टी ते गुज़िरियल केतिरनि सालनि खां ग़रीब मुआणनि सां गॾिजी करे कमु करे थो त जीअं माहौल ऐं फितरत जे बचाव सां गॾोगॾु सामुंडी पट्टी ते रहंदड़ माण्हुनि जी पायदार मुआशी तरीक़े सहता भी थी सके जे ही पंहिंजे ज़िंदगी में मयार के बेहतर बणाए सघनि। अॼु 22 नवंबर 2022 ते WWF तरफ़ां माहीगीरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो जंहिंमें माहीगीरनि जे मिड़नी मसइलनि जे छंड छाण कई वई ऐं मसइलनि जी निशानदी करे उन्हनि जे हल लाइ सलाह मशवरा पिण ॾिना विया। अॼु जो ॾींहुं मल्हाइण जो मक़सदु आहे त माहीगीरनि सां लाॻापियल मसइलनि जी निशानदी करणु उन्हनि जे हल लाइ तजवीज़ूं कठे करे त जीअं माहीगीरनि जे ॼाण में इज़ाफ़ो थी सघे इहे पंहिंजी पैदावार वसीलनि में इज़ाफ़ो करे पंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी के मयारी बणाए सघनि। माहीगीरनि जो आलमी ॾींहुं ॻोठ वरी जत शाह बंदर ज़िला सिजावल में मल्हायो वियो जंहिंमें केतिरनि ॻोठनि जे सभी माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में माहीगीरनि जो आलमी ॾींहुं उन जी अहमियत बाबति मिस्टर हबीबुल्ला वगण असिस्टेंट कमिश्नर शाह बंदर मिस्टर साईं बशकू शेख, डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर कोस्टल बेल्ट सिजावल मिस्टर गुलाम मुस्तफ़ा मेमन, डिप्टी डायरेक्टर फिशरीज डिपार्टमेंट ज़िलो ठठो सिजावल, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर सिजावल मिस्टर KB बेरानी साहब, मेरीन इकबाल सुमरो, अब्दुल्ला चना NRSP सिजावल मिस अमीर अली, औरतुनि जे हक़नि जा अॻवान अब्दुल जब्बार भट्टी, साइट कोऑर्डिनेटर WFC सिजावल सईदुल इस्लाम, प्रोजेक्ट मैनेजर WWF पिण ॻाल्हायो ऐं पंहिंजा पिण ख़्याल वंडिया।